शहदादकोट में ट्रैफिक कवानीन का कोई सर पैर नज़र नहीं आता। एक तो मकामी और ज़िले इंतज़ामिया का दूर दूर तक कोई अता पता नहीं, क्योंकि हैवी वेट गाड़ियों के शहर के बीचों बीच गुजर को रोकने के लिए कोई कानून नहीं। हालांकि बड़ी गाड़ियों को शहर से रात के वक्त गुजरना पड़ता है, मगर यहाँ सब उल्टा है, जबकि शहरियों को हर रोज़ ट्रैफिक जाम का सामना करना पड़ता है। शहदादकोट में वही ट्रैफिक थी थे, ख़ास करके खुशदार चौक ते ऐं हालातो के किॾे ॿार स्कूल वञण जे लाइ परेशान, मरीज़ अस्पताल वञण जे लाइ परेशान, ॾाढी ट्रैफिक जाम थी थिए। इहो महिरबानी करे ट्रैफिक पंहिंजी बंदि कयो ऐं हालातो के किॾे ते हिकु ॿ पुलिस वारा ट्रैफिक वारा बीहारियो। असांजी इहा गुज़ारिश। जेका ट्रैफिक इंतज़ामिया आहे हितां जा सुबुह जो टाइमिंग जेका नंढड़नि ॿारनि जी स्कूल वञण जी आहे, नियाणियूं वञनि था, उहे वॾे बहिरान जो शिकार आहिनि ऐं वॾी कैफ़ियत में हितां गुज़रनि था। छो त हितां सिजावल रोड खां जेका इहा ट्रैफिक शुरू थी थिए, एतिरो त उते रश थी वञे, वॾियूं गाॾियूं वॾा लोडर जेके आहिनि उतां गुज़रनि था, त माण्हुनि खे अचण वञण में वॾी तकलीफ़ थी थिए। असीं ज़िला इंतज़ामिया ऐं ट्रैफिक कवालीन खां इहो मुतालबो करणु था चाहियूं त जा शहदादकोट शहर खे बाईपास ॾिनो वञे, जिते वॾियूं गाॾियूं उतां जो गुज़र सफ़र उन्हनि जो थिए ऐं नंढियूं गाॾियूं भली हितां गुज़रनि, पर जेके वॾियूं गाॾियूं अची शहर जे अंदरि बहिरान पैदा था कनि, कलाकनि जा कलाक माण्हू बीहजी था वञनि। उन्हनि में एमरजेंसी आहे, को मरीज़ आहे, को कंहिंखे एमरजेंसी आहे, को अस्पताल वञणु चाहे थो, को उहे उते वीचारा कलाकनि जा कलाक बीहजी था वञनि। दूसरी जानिब हैवी वेट गाड़ियों की शहर के बीचों बीच गुजरने के बायस एक तरफ स्कूल जाने आने वाले बच्चे और बच्चियों, और जबकि मरीजों को हॉस्पिटल जाने में तकलीफ का सामना करना पड़ता है, जबकि दूसरी तरफ कारोबारी ज़िंदगी भी मफलूज होकर रह जाती है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वस्ट टीवी, शहदादकोट।